नाज़रीन, CIA पुलिस जाम शोरो जी मोबाइल मां मंशियात हथ अचण ऐं अहलकारनि जी गिरफ़्तारी वारे मामले जो नओं रुख़ साम्हूं अची वियो आहे। कुझु ॾींहं अॻु पकड़ियल मंशियात में मुबैना हेराफेरीअ जो इंकिशाफ थियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां सां राब्ते में आहे सलीम मलाह। जी सलीम, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी CIA पुलिस जाम शोरो जे अहलकारनि जी गिरफ़्तारी खां पोइ वारो जेको मामलो आहे नओं हुन जो साम्हूं आयो आहे। ज़रियनि मुताबिक़ CIA जाम शोरो हुन 2 जुलाई 2021 ते हिकिड़ो ट्रालर जेको आहे ट्रालर नंबर TLP 149 इहो पतो हुयो, जंहिंमां पुलिस ज़रियनि जो इहो चवणु आहे त मजमूई तौर ते 200 किलोग्राम चर्स ऐं 10 किलो आइस मिली हुई, जंहिंमां 50 किलो चर्स ऐं 1 किलो जेका आइस आहे उहा शो कई वई हुई, जंहिंजी मालियत 1 करोड़ रुपया ॿुधाई वञे थी, जॾहिं त 150 किलोग्राम चर्स ऐं 9 किलो जेका आइस आहे मुबैना तौर ते गुम कई वई हुई ऐं उनजी जेका मालियत ॿुधाई पई वञे उहा तक़रीबन 3 करोड़ रुपया आहे। ज़रियनि जो इहो चवणु आहे त ही उहो ई चर्स मोबाइल में विझी ऐं कराची साउथ में खपाइण लाइ विया हुया, जिते 3 जेके पुलिस एहलकार आहिनि उहे गिरफ़्तार थिया आहिनि। जॾहिं त हिन सां गॾोगॾु CIA जे हिकिड़े एहलकार पारां मुबैना तौर कोटड़ी साइट में 19 करोड़ रुपए जी फैक्ट्री जेका वठण खां पोइ जेको तकरार आहे उहो तेज़ थियो। हिन सां गॾोगॾु ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त CIA जे हिकु ॿिए एहलकार जेको आहे नवाब शाह में 200 एकड़ ज़रई ज़मीन वरिती आहे, जंहिंखां पोइ पुलिस जे जेके अमलदार आहिनि उन्हनि में तकरार तेज़ थी वियो आहे। जी सलीम, अवां जी महिरबानी।